जय झूलेलाल दोस्तों। एकादशी में असां ठाहींदा आहियूं किणग। किणग जेको आहे इनखे हिंदीअ में चइबो आहे समाजा चांवर। इहे ॿिनि तरीक़नि जा थींदा आहिनि, हिकु चहिरो ॿियो मिठो। मिठो किणग कीअं ठाहिजे उहो बि मां तव्हांखे अॼु ॿुधाईंदसि। स्पेशली एकादशीअ में ठाहींदा आहियूं, त वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उन खां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। किणग खणंदासीं, यानी समाजा चांवर जेके आहिनि उन्हनि खे असांखे पहिरियों धोइणो आहे। हिते मां 200 ग्राम खयो आहे किणग। उनखे असां पाणी विझी चङी तरह साफ़ कंदासीं। इहे ॾाढा सन्हा हूंदा आहिनि दाणा, जीअं सूजी हूंदी आहे थुल्ही, उन वांगुरु इहे दाणा नंढा नंढा हूंदा आहिनि, त धोइण महिल ध्यानु ॾियणो आहे। तव्हां चाहियो त हिते छाणीअ जो इस्तेमालु करे सघंदा आहियो, डायरेक्ट छाणीअ में वॉश कयो। पर अगरि हिन में कुझु कचिरो हूंदो त उहो न कढी सघिबो, छाणीअ में ई रहिजी वेंदो। इन जे करे ॾिसो, पाणी विझण खां पोइ कचिरो जेको आहे मथां अची वेंदो और असां इहो पाणी किराए छॾींदासीं। ऐं हिन खां पोइ वरी पाणी विझंदासीं हिनखे। ईअं 2 खां 3 दफ़ा असां हिनखे धोईंदासीं, त जेको बि हिन में कचिरो मटी वग़ैरह हूंदी सभु निकिरी वेंदी। इन खां पोइ असां हिन जो इस्तेमालु कंदासीं किणग ठाहिण में, चहिरो ऐं मिठो किणग। त इहो ठाहिबो आहे कुकर में। पहिरियों कुकर खणंदासीं, उन में विझंदासीं तेल या घी 2 चमचा। और उन में मां विधा आहिनि 100 ग्राम किणग, यानी समाजा चांवर धोतल आहिनि जेके। तेल चङी तरह गरम थी वेंदो, उन खां पोइ विझंदासीं और हुनखे कंटिन्यूअस घुमाईंदासीं असां। त जीअं जीअं असां हिनखे सेकींदासीं न, त किणग जेको आहे उहो फूलजंदो वेंदो। गॾु विझंदासीं नंढा फोटा। मां 1 केवी विधो हो किणग। ॾिसो, इनखे भुञण खां पोइ ई ऑलमोस्ट क्वांटिटी जेका आहे डबल थी वई आहे। इहे बराबरि हाणे सेकजी विया आहिनि। इन में विझंदासीं असां पाणी। 2.5 कोप हिन में पाणी विझंदसि। मेजरिंग कप जेको आहे उहो 200 ml जो आहे। इनखे चङी तरह मिक्स करे लॻभॻि 3 खां 4 सीटियूं हणाईंदासीं। इहो मां ठाहे रही आहियां मिठो किणग, यानी ग्यारसी भत बि जंहिंखे असां चवंदा आहियूं। कुकर जो ढक्कण बंदि कंदासीं और 3 खां 4 सीटियूं हणाए इनखे असां सिजाईंदासीं। त जेसिताईं इन जी सीटी लॻे तेसिताईं अचो चहिरो किणग ठाहियूं था पिया। कुकर खणंदासीं, उन में 2 चमचा तेल विझंदासीं और उन में विझणा आहिनि असांखे पटाटा सन्ना कटियल। त हिते मां 2 पटाटा खया आहिनि, बिल्कुलु उन्हनि खे सन्नो कटियो आहे। 1 खां 2 मिंट असां हिनखे सेकींदासीं पहिरियों थोरो। उन खां पोइ जेको असां किणग यानी समाजा चांवर जेके आहिनि असां धोई रखिया हुआसीं उहे विझंदासीं और हिनखे असां भुञंदासीं। इहे 100 ग्राम आहिनि। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। और जीअं मां पहिरें स्टेप में तव्हांखे ॿुधायो, मिठे किणग में जीअं जीअं असां समाजे चांवरनि खे असां सेकियूं पिया त उहे फूलजंदा वेंदा आहिनि, मतिलबु फुंडंदा आहिनि और क्वांटिटी जेका आहे वधी वेंदी आहे। सेम हिन में बि ईअं ई थींदो। इहे वाध खाईंदा आहिनि। इन में विझंदासीं असां हाणे कारा मिर्च। लॻभॻि 2 मिंट मां हिननि खे भुञियो आहे। इन में विझंदासीं कारा मिर्च ऐं गॾु विझंदासीं लूणु। दफ़ो मिक्स कंदासीं और उन खां पोइ हिन में विझंदासीं असां पाणी। 100 ग्रामनि ते 2.5 कोप पाणी, जेको लॻभॻि आहे 500 ml जे क़रीब।
पाणी विझी करे लॻभॻि 3 सीटियूं हणाईंदासीं। इहो असांजो ग्यारसी चहिरो भत थी वियो और पहिरियों वारो जेको ॿुधायो उहो मिठो भत। चङी तरह मिक्स कंदासीं पाणी विझण खां पोइ। ग्यारस में इहे जेके आहिनि भत, डोडो और ग्यारसी भाॼी, इन जी पैटिस कीअं ठाहिजे सभु वीडियोस मां अपलोड कया आहिनि। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। ग्यारस जी कथा कीअं कजे, ग्यारस जे ॾींहुं कहिड़ो कहिड़ो ॾीओ ॿारिजे, कीअं ॿारिजे, सभु वीडियोस मां अपलोड करे चुकी आहियां, उहे ज़रूरु चेक कजो। हाणे चहिरो भत मां रखियो सीटियूं लॻाइण जे लाइ और ही मिठो भत ॾिसो 3 सीटियुनि खां पोइ इहो चङी तरह सिजी वियो आहे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और मिक्स करण खां पोइ असां हिन में विझंदासीं खंडु ऐं ड्राई फ्रूट। उन खां पोइ हिनखे थोरो सो असां बॉइल कंदासीं। 4 चमचनि जे क़रीब इहा खंडु आहे जेका लॻभॻि थींदी 40 खां 50 ग्राम। हिन में विझंदासीं असां हाफ कप वाटर यानी पाणी। ड्राई फ्रूट में मां काजू, बादाम और किशमिश जो इस्तेमालु कयो आहे। तव्हां चाहियो त हिते अखरोट ऐं पिस्ता बि विझी सघंदा आहियो। चङी तरह मिक्स करे इनखे असां बॉइल कंदासीं और कुझु माण्हू इन ग्यारसी भत में खीर बि विझंदा आहिनि, पर मां हिते खीर न विधो आहे। हीउ असांजो मिठो भत तयारु थी वियो आहे जेको ड्राई फ्रूट सां भरियल आहे। और हीउ असांजो चहिरो भत इहो बि तयारु थी वियो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं सांवरी। या असां इनखे किणग बि चवंदा आहियूं, मिठो ऐं चहिरो। और जीअं मां ॿुधायोमांव ग्यारस सां रिलेटेड जेके बि वीडियोस आहिनि उहे मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहिनि, त तव्हां ज़रूरु ॾिसजो और पंहिंजे माइटनि और दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। और अहिड़ा कहिड़ा वीडियोस मां पंहिंजे चैनल ते ॾेखारियां इहो बि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। मिठो भत सर्व कंदासीं त थोरो डेकोरेशन जे लाइ मथां विझंदासीं ड्राई फ्रूट और चहिरे भत में विझंदासीं असां थोरा सा कारा मिर्च। असांजा ॿई तरीक़ा तयारु आहिनि, मिठो ऐं चहिरो। किणग भत, समा जा चांवर या ग्यारसी भत। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।